हैंसल ऐं ग्रेटल। कुछ वक्त पहिरियों जी ॻाल्हि आहे। हिक घाटे जंगल सां गॾोगॾु हिक गरीब काठिर पंहिंजी जोइ ऐं ॿिनि ॿारनि सां गॾु रहंदो हो। हू एतिरो त गरीब हुआ जो पीउ ॿिनि वक़्तनि जी रोटी बि कोन कमाए सघंदो हो। उन्हनि जी माउ मरी वई छो त उहा कंहिं बीमारीअ में हुई। माउ जे मरी वञण खां पोइ पीउ सॼे घर जो कमु पंहिंजे मथां खयो। पीउ अकेलो ई ॿारनि जी सार संभाल रहंदो हो। ओह मुंहिंजा ॿार, मुंहिंजी ॻाल्हि मञ ऐं शादी करे छॾ पंहिंजे ॿारनि लाइ। सिर्फ़ हिक ज़ाइफ़ा ही ॿारनि जी ठीक तरह सां सार संभाल रखी सघे थी ऐं तूं वरी जंगल में वञी सघीं थो, न त जल्दी ही वर्तन जा ॾींहं अची वेंदे। मुंहिंजे ख्याल सां हूअ ठीक थी चवे। मूंखे हाणे शादी करे छॾणु घुर्जे। आख़िर हुन शादी करे छॾी। शादीअ खां पोइ हू ऐं हुन जा ॿार ख़ुशि हुआ। हाणे मूंखे ॿारनि जी वधीक चिंता करण जी ज़रूरत कोन्हे। मां हाणे कम ते वञी सघां थो। हुन वरी कम ते वञणु शुरू कयो। हलो, खाधो तयार आहे। हंसल ऐं ग्रेटल खाधे जी मेज़ ते आया ऐं खाधो खाइण लॻा। छा मूंखे थोरो ॿियो बि मिली सघे थो प्लीज? न, मां तोखे अञा नथी ॾेई सघां। तूं घणी लालची आहीं, तूं बस सॼो वक़्तु खाईंदी रहंदी आहीं। बुखायल ॿारनि खे खाधो ॾियण बदिरां हुन पाण कटोरो भरे दाल खिचड़ो खाधो। ही वठ ग्रेटल। पर हंसल, तूं छा खाईंदे? मूंखे ही न खपे। मूंखे अॼु बुख कोन्हे ग्रेटल, वठ खण प्लीज। हैंसल पंहिंजो सॼो खाधो ग्रेटल खे ॾेई छॾियो। महिरबानी भाउ। पंहिंजी माटेली माउ जे ख़राब हालत जे कारण हंसल ॾाढो उदास थी वियो। हुनखे पंहिंजी माउ जी घणी यादि पई अचे। हू अक्सर आसमान तरफ़ ॾिसी पंहिंजी माउ खे तारनि में ॻोल्हींदो हो। मां तव्हांखे घणो यादि कंदो आहियां अम्मा। काश तव्हां वापसि अची सघो हा ऐं असांखे प्यार कयो हा। पीउ हमेशा जंगल में वेंदो हो। हू घणी महिनत कंदो हो पर लकड़ियूं कोन विकिणी सघंदो हो छो त लकड़ीअ जा व्यापारी पोयनि कुझु हफ़्तनि खां कोन आया हुआ। घणी बरसात जे कारण हिकु ॾींहुं हूअ माटेली माउ पंहिंजे घोट सां ॾाढो झगड़ो कयो। तुंहिंजा ॿार हर वक़्तु बस खाधो खाईंदा आहिनि ऐं तूं पोइ हफ़्ते खां कुझु कोन कमायो आहे। मां हुननि जे लाइ खाधो कीअं ख़रीद कयां? कीअं हुननि लाइ खाधो ठाहियां? तुंहिंजी धीअ घणी लालची आहे। जे मां हुनखे पेट भरे खाइण लाइ कोन ॾींदसि त हिकु ॾींहुं उहा मूंखे ई खाई वेंदी। मां छा कयां प्यारी? मां हिन बरसातियुनि जे ॾींहंनि में इहे विकिणी कोन थो सघां। तूं शहर वञी पाण छो नथो विकिणी अची? हा, इहो सुझाव सुठो आहे। मां ईअं ई कंदुसि ऐं शहर मां तुंहिंजे ऐं ॿारनि लाइ घणियूं शयूं वठी ईंदुसि। ॿिए ॾींहं ते लकड़ियूं विकिणण लाइ पीउ शहर लाइ निकितो। जीअं ई पीउ वियो, माटेली माउ ॿारनि खां हमेशा लाइ छुटकारो पाइण लाइ तमामु घणी किनी तरकीब सोची। जे ही तरीक़ो कमु करे वियो त पोइ मूंखे हिननि पेटू ॿारनि सां खाधो विरहणु कोन पवंदो ऐं घणो घर जो कमु बि कोन करणो पवंदो। मां ख़ुशीअ सां पंहिंजे घोट सां रहंदसि ऐं पंहिंजे ॿार खे जनमु ॾींदसि। ओ हंसल, ओ ग्रेटल। मां जंगल में थी वञा ताज़ा मशरूम कठा करण ऐं खणण। तव्हां बि मूंसां गॾु हलो। हैंसल तमामु घणो होशियार ऐं अकलमंद ॿारु हो। हुन जे चापलूसी ॻाल्हाइण ते हुनखे शक थियो। न मां न हलंदुसि। मां तोखे ताज़ा ॼमूं ॾींदसि। हलो, तोखे बुख लॻी हूंदी हंसल। ओ मुंहिंजी प्यारी धीअ ग्रेटल, तोखे त बुख लॻी हूंदी न? छा तोखे मिठा मिठा ॼमूं खपनि? हा, अचा हलूं भाउ प्लीज प्लीज। मां जंगल ॾिसण थी चाहियां ऐं ताज़ा ॼमूं खाइण थी चाहियां। ठीकु आहे ग्रेटल, हलूं था। त अचो ॿारो, पंहिंजूं टोकरियूं खणो। जल्दी कयो शैतानो। हैंसल पंहिंजी सॻी माउ खां ॿुधो हो त जंगल में रस्तो यादि रखण लाइ निशानी ठाहे त जीअं वापसि अची सघे ऐं रस्तो भुलिजी न सघे। इन करे हंसल पंहिंजी टोकरीअ में कुझु नंढा नंढा पत्थर जमा कया छो त उहे पत्थर राति जो ऊंदे में चिमकंदा हुआ। सभु मिली करे जंगल लाइ निकिता।
हलंदे हलंदे हंसल रस्ते में पत्थर केराईंदो वियो। जल्दी ही उहे घाटे जंगल में पहुंची विया। हंसल, मां थकिजी पई आहियां। अञा असांखे घणो परे हलणो पवंदो। मां थोरो आराम करण थी चाहियां। ठीकु आहे ग्रेटल। अम्मा, छा असां कुझु वक़्तु अरसी नथा सघूं? असां ॿई थकिजी पिया आहियूं। ही मौक़ो सुठो आहे। ठीकु आहे ॿारो, तव्हां कुझु वक़्तु हिन वण हेठियां आराम कयो। मां वञी करे ॼमूं थी ॻोल्हियां। पर अम्मा, असां तव्हांखे कीअं ॻोल्हींदासीं? अहो, चिंता न कर हंसल, मां जल्दी वापसि अची वेंदसि। ग्रेटल जो ख्यालु रखजांइ, मां जल्दी अची वेंदसि। ॿिन्ही ॿारनि खे पुठियां छॾे माटेली मां अॻियां हली वई। ग्रेटल खे निंड अची वई। माटेली मां पंहिंजो असली रंग ॾेखारियो। हुन ॿिन्ही ॿारनि खे घाटे जंगल में छॾे घर मोटण जो फ़ैसिलो कयो। कुझु वक़्त खां पोइ ग्रेटल उथी ऐं माटेली मां खे ॻोल्हण लॻी। हंसल, अम्मा किथे आहे? मां घर वञण थी चाहियां। मूंखे बुख लॻी आहे। अम्मा, तूं किथे आई अम्मा? चिंता न कर ग्रेटल, असां हुन जो इंतज़ारु कंदासीं। उहे जल्दी वापसि अची वेंदी। तॾहिं हिकु बांदर वण तां हेठि लथो। हुन जे हथ में कोई फल हो। बांदर उहो फल उन्हनि खे ॾिनो। तूं केतिरो सुठो बांदर आहीं। उन्हनि मिली करे उहो फल खाधो। माटेली माउ अध रस्ते ते पहुती ऐं हुन पत्थरनि जी कतार ॾिठी। ओह, हन चालाक हंसल पुठियां कुझु पत्थर छॾिया आहिनि। केतिरो चालाक आहे। मां हुन जो नामो निशान मिटाए छॾींदसि। हुन उहे पत्थर ॿिए रस्ते ते विझी छॾिया जीअं हुननि खे भटकाए सघे। हाणे तव्हां उमिरि भर सबक सिखी वठंदा। चालाक किथां जा। ॿार इंतज़ार कंदा रहिया, पर मां वापसि कोन आई। सिज लही चुको हो ऐं ऊंदहि बि थी वई हुई। अम्मा किथे आहे हंसल? असां घर कीअं वेंदासीं? असां जंगल में गुम थी विया आहियूं। हैंसल बि ॾकी वियो हो, पर जल्दी ही हुनखे यादि अची वियो त रस्ते में हुन पत्थर छॾिया आहिनि। पत्थर? हू उथिया ऐं उन्हनि पत्थरनि खे ॻोल्हण लॻा। उन्हनि हिते हुते हर जॻह ते ॻोल्हिया, पर उन्हनि खे पत्थर किथे कोन मिलिया। उन वक़्तु उहो बांदर वण तां हेठि लही आयो ऐं हैंसल जो हथ पकड़े उनखे उहे पत्थर ॾेखारिया। पत्थर चंड जी रोशनीअ में चमकी रहिया हुआ। न रो ग्रेटल, मूंते भरोसो रख। मां तोखे घर वठी हलंदुसि, चाहे अम्मा वापसि कोन अचे। हाणे हलूं। हू हलंदा रहिया ऐं जल्दी ही रस्तो भुलिजी विया। उहे पत्थर गुम थी विया हुआ। हाणे उते पत्थर कोन हुआ, सिवाय ऊंदहि ऐं घाटे जंगल जे जेको अॻियां हो। उहे पत्थर काॾे विया? मूंखे डप लॻी रहियो आहे भाउ। ॾक न, मां आहियां न ख्यालु रखण लाइ। हू हलंदा रहिया। हाणे हू थकिजी पिया हुआ ऐं हुननि खे बुख बि लॻी हुई। आख़िर में सिज उभरियो। उन्हनि वण ते अछी झिरकीअ खे ॻाईंदे चहचहाईंदे ॾिठो। हू उते बीठा हुन झिरकीअ जो गानो ॿुधण लाइ। कुझु देर खां पोइ झिरकी उॾामी वई। हैंसल ऐं ग्रेटल हुन जे पुठियां विया। उहा झिरकी हिकु चॉकलेट जे घर जी छित ते वेठी। हुते ॾिस हंसल, हिकु चॉकलेट जो घर। अरे वाह, थोरो ॾिस त, हू कुकीज़ मां ठहियल आहिनि। हाँ, ऐं दरवाजो जेलीअ मां ठहियल आहे। ऐं छित केक मां ठहियल आहे। ऐं दरियूं खंड मां ठहियल आहिनि। अचे इहो खाऊं। हुननि भित मां हिकु वॾो टुकड़ो कढी उनखे खाइण लॻा। उहो उनखे बुखायल कुए वांगुरु कुतुर कुतुर करे खाइण लॻा। ही घणो मज़ेदार आहे। मूंखे बुख लॻी आहे हंसल, मां त पूरो घर खाई छॾींदसि। जॾहिं हू खाई रहिया हुआ त उन्हनि खे आवाज़ ॿुधण में आई कंहिंजे दरवाज़े खोलण जी। हिकु बीमार लॻंदड़ ॿुढी माई दरवाज़े खां ॿाहिरि आई। ॿारनि जे हथनि मां उहो किरी पियो जेको हुननि पकड़ियो हो। केरु आहियो तव्हां? हिते छा था कयो? मुंहिंजे घर खे छो था खाओ?
माफ़ कयो, असां बुखायल हुयासीं। ऐं असां जंगल में गुम थी विया आहियूं। ओह वेचारा ॿार, तव्हांखे बुख लॻी आहे न? अचो, ॾाॾीअ मां तव्हांखे खाइण लाइ ॾींदी, तव्हांजो ध्यानु बि रखंदी। हुन उन्हनि जो हथ छिके वरितो ऐं उन्हनि खे अंदरि वठी वई। हुन ॾाॾी अम्मा पंहिंजी जादुई लठ सां उन्हनि लाइ पकवाननि सां मेज़ सजाई। वाह, खाधो। ॿिन्हिनि ॿारनि भरपेट खाधो खाधो। तव्हां घणो थकिजी पिया आहियो न ॿारो, थोरो आराम करे वठो। हिकु नरम ऐं मुलायम पलंग साम्हूं अची वियो। महिरबानी दादी अम्मा, पर घणी देर थी वई आहे, असांखे घर वञिणो आहे। असांजी मां असांखे ज़रूर ॻोल्हींदी हूंदी। हा दादी अम्मा, हाणे असांखे हलण घुर्जे। अलविदा, असांजी मदद करण लाइ शुक्राना। हैंसल ऐं ग्रेटल दरवाज़ो खोलण ई वारा हुआ, तॾहिं ॾाॾीअ हुन दरवाज़े ते मंत्र हयो ऐं उहो कड़ो बंदि थी वियो। उहा ॾाॾी अम्मा हिकु बेहद ॾकाईंदड़ ॾाहण ठही वई। उन ॾाहण उन्हनि मथां हिकु ॿियो जादू कयो ऐं हैंसल खे हुन पिंजरे में कैद करे छॾियो। छॾे ॾे मूंखे, छॾे ॾे मूंखे। हाणे अच नंढा ॿार, थुलो थी वञ। मां जल्दी तुंहिंजो खाधो ठाहिण वारी आहियां। ऐं तूं सुस्त छोकिरी, हेॾे अच, घर जो कुझु कमु कर। हुन ॾाहण जी नज़र कमज़ोर हुई, इन करे हुन ग्रेटल खे पंहिंजी नौकराणी ठाहे छॾियो। ॾाहण हैंसेल खे वधि में वधि खाधो खाराइण लॻी, जीअं हू जल्दी थुल्हो मतारो थी वञे। इन विच में माटेली माउ घर वापसि आई ऐं ॾिसी हैरान थी वई त हुन जो घोट घर वापसि अची चुको हो। तूं काथे वई हुई ऐं ॿार किथे आहिनि? मूंखे ॿुधाए छा थियो प्यारी, मुंहिंजा ॿार किथे आहिनि? माटेली माउ हाणे पंहिंजे कुकरमनि जे करे शर्मिंदा हुई ऐं हुन कयल जुल्मनि जे बारे में ॿुधायो। मूंखे विश्वास नथो अचे, तूं आख़िर ईअं कीअं कयो? तूं त माउ बणजण जे क़ाबिल कोन आई। मूंखे माफ़ कयो, पर हाणे बि देर कोन थी आहे। हलो जंगल में हलूं था ऐं हुननि खे ॻोल्हियूं था। ठीकु आहे, हल हुननि खे ॻोल्हियूं था। हंसल किथे आयो? उहे ॿई जंगल तरफ़ विया ॿारनि खे ॻोल्हण लाइ। हंसल किथे आई? रोज़ ॾाहण हंसल जे पिंजरे ॾांहुं वेंदी हुई, हुन जी जांच करण। मूंखे पंहिंजियूं आङुरियूं ॾेखार हंसल, जीअं मां ॾिसी सघां तूं केतिरो थुल्हो थियो आहीं। हैंसल तमामु घणो चालाक हो। इहो ॼाणी करे त ॾाहण जी नज़र कमज़ोर आहे, हू हुनखे कुकड़ जूं हॾियूं ॾेखारींदो हो, पंहिंजियूं आङुरियूं ॾेखारण बदिरां। हंसल, मूर्ख छोकरा, तूं जल्दी थुल्हो छो नथो थी? मां तोखे तमामु घणो खाराईंदसि। मां जल्दी हिन ॿार खे खाई छॾींदसि। मूंखां हाणे वधीक बुख सही नथी वञे। ग्रेटल हुनखे इहो चवंदे ॿुधी वरितो ऐं घणो ॾकी वई। हे भॻवान, महिरबानी करे मुंहिंजे भाउ खे बचायो। मूंखे हाणे कुझु करणो पवंदो। मां हीअ थियण कोन ॾींदसि। उहा ॾाहण हाणे वधीक रुकण न पई चाहे ऐं हूअ हिकु वॾी सिपड़ीअ में पाणी गरम करण लॻी सूप जे लाइ। ग्रेटल खे ख़बर पइजी वई त ॾाहण हाणे हंसल खे खाई छॾींदी। अच शैतान छोकिरी, भाई ॿारनि में मुंहिंजी मदद कर। मूंखे ख़बर कोन्हे इहे कीअं ॿार बि आहे। मां पाण ई ॿारींदसि। ॾाहण लकड़ियूं ॿारण लॻी। जॾहिं हूअ लकड़ियूं ॿारे रही हुई त वॾा वॾा बाहि जा उला भरिया। उन्हनि ॿरंदड़ उलनि खे ॾिसी ग्रेटल खे हिकु तरकीब आई पंहिंजे भाउ खे बचाइण लाइ। हीउ आख़िरी मौक़ो आहे भॼण जो। मूंखे कोशिश करणी पवंदी। हूअ भॼंदी आई ऐं दुख ॾाहण खे पुठियां ज़ोर सां धिको ॾिनो। हूअ ॾाहण बाहि में किरी पई। ग्रेटल लोह जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। हूअ ॾाहण बाहि में सड़ी करे मरी वई। ज़ालिम ॾाहण, तूं मुंहिंजे भाउ खे कोन खाई सघंदी आहे। ग्रेटल पासे में रखियल जादूअ जी लठ ॾिठी। हुन उहा लठ खईं ऐं हैंसल खे आज़ाद करायो। ग्रेटल, पोइ हू ॾाहण जे कमरे में विया ऐं घणियूं ई ताला लॻल पेटियूं ॾिठियूं। घणा ई पुतला ऐं जादुई कलाकृतियूं उहे सभु हुते पयूं हुयूं। ओ ग्रेटल, मूंखे उहा जादूअ जी लठ ॾे, मां तालो खोलींदुसि।
ग्रेटल हुनखे लठ ॾिनी ऐं हू हिकु हिकु करे पेती खोलण लॻा। उन में हुआ मोती, जवाहरात ऐं सोन। हल इहे घर खणी हलूं। तरस, ये अजीब पुतला केर आहिनि? हे त ॿार था लॻनि। हैंसल जादूअ जी लठ सभिनी मूर्तियुनि मथां घुमाई ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे उहे सभु मूर्तियूं ॿारनि में बदिलजी वयूं। महिरबानी दोस्त, तूं त सच में ॾाढो बहादुर आहीं। वेलकम। हिन खां पहिरीं असां बि मुसीबत में पइजी वञूं। हलो जंगल खां ॿाहिरि था हलूं। उहे सभु ॿार घर खां ॿाहिरि डुकंदा आया। पर भाउ, तव्हांखे त रस्तो ख़बर कोन्हे त असां पंधु करे कीअं हलंदासीं? तोखे पंधु करण लाइ कंहिं चयो आहे? हैंसल जादूअ जी लठ खे घुमायो हर ॿुआरीअ वारी लठ ते ऐं उहे हवा में तरण लॻियूं। वाह, असां उॾामी सघूं था, असां उॾामी सघूं था। ॿार लठ वारी ॿुआरीअ ते वेठा ऐं बादलनि मथां उॾामण लॻा। ओचितो उन्हनि खे हैंसल किथे ॿुधल आहे? आवाज़ ॿुधण में आई। ग्रेटल, किथे आयो? हो असांजा माउ पीउ आहिनि, असांखे हेठि वठी हल। ॿई ॿार पंहिंजे माउ पीउ तरफ़ डुकिया। अम्मा, बाबा, असां अची वियासीं। बाबा, अम्मा। तव्हांखे ॾिसी मूंखे ख़ुशी थी रही आहे भारड़ो। मां घणे वक़्त खां तव्हांखे ॻोल्हे रहियो हुअसि। किथे हुआ तव्हां? ओह हंसल ऐं ग्रेटल, मां पंहिंजे कए ते शर्मिंदा आहियां। मूंखे माफ़ कयो प्लीज़। काई ॻाल्हि कोन्हे अम्मा। भॻवान चाहे पियो त असांखे ग़रीबीअ खां छुटकारो मिले। छा? मां कोन समझियसि। ॿारनि उहो खज़ानो ॾेखारियो ऐं पंहिंजे माउ पीउ खे पूरो किस्सो चई ॿुधायो। सभु ख़ुशि हुआ ऐं उहे पंहिंजे घर वापसि आया। पोइ उहे सभु राज़ी ख़ुशी रहण लॻा।